अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां कलसूम किचन मां तव्हां सां गॾु। वधीक वीडियो ॾिसण लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब, फेसबुक पेज खे लाइक ऐं ट्विटर अकाउंट खे फॉलो करणु न विसारींदा। अॼु असां पंहिंजे किचन में ठाहे रहिया आहियूं आलू कीमो। इहे आहिनि पटाटा मुंहिंजा पाउ आहिनि, 1 किलो कीमो आहे, 1 पाउ दही आहे, थूम अदरक, टमाटा आहिनि, बसर आहिनि ऐं अदरक कटियल आहे। बाक़ी सुका मसाला तव्हांजे साम्हूं विझंदी आहियां मां। कढ़ाई गरम थी वई आहे तक़रीबन, मां हिन में तेल विझंदसि। तक़रीबन गोश्त में हूअं बि तेल घटि पवंदो आहे, मूं यानी हेतिरो कप, 1 कप खां थोरो वधीक जाई एतिरो विधो आहे। ऐं इहे आहिनि बसर मुंहिंजा 2 बसर आहिनि नॉर्मल। हिननि खे मां कंदसि ॻाढ़ो बसरनि जो, जीअं दाग थींदो आहे ईअं ई बिल्कुलु। नाज़रीन इहे ॾिसो मुंहिंजा बसर बिल्कुलु तयारु आहिनि, दाग कयो आहे मूं अॼु, हीअ कचा न आहिनि। तव्हांखे ख़ुदि ई कलर जेको आहे नज़र ईंदो हूंदो। हिन में मां विझंदसि थूम अदरक जेका मूं कुटे रखी आहे उहा, ऐं हिन में विझंदसि मां हाणे टमाटा। त हिन में टमाटनि खां पोइ मां ही विझंदसि दही जेका मूं तव्हांखे ॾेखारी हुई, हीअ मूं फेटी आहे सिर्फ़ु, ॿियो कुझु बि न। 2 चमचा ॻाढ़ा मिर्च, अञा बि मां अधु ज़्यादा थी विझां, मुंहिंजे घर में ज़्यादा पसंदि कया था वञनि, तव्हां पंहिंजी पसंदि मुताबिक़ विझी सघो था। 1 चमचो हेड, 1 चमचो गरम मसालो, अधु चमचो कुटियल मिर्च, 2 चमचा सुका धाणा ऐं थोरी एतिरी बिल्कुलु हीअं मेथी, ऐं हीअ आहे मुंहिंजो लूणु। लूण का बि कोन्हे, जेतिरो वधीक चाहियो जेतिरो घटि चाहियो। ऐं हाणे मां हिनखे भुञंदसि एसी तोणी जेसि ताईं दही ऐं दहीअ जो पाणी ख़तमु थी वञे ऐं टमाटा ॻरी वञनि। हिनखे मां 5 मिंट ढक लॻाईंदसि, मसालो तयारु थींदो, पोइ मां हिन में कीमो ऐं आलू विझंदसि। त नाज़रीन हिन मां दहीअ जो पाणी बिल्कुलु ख़तमु थी वियो आहे ऐं मुंहिंजा टमाटा बि ॻरी चुका आहिनि। ऐं बाक़ी जेका थोरी कसर अथनि त कीमो पंहिंजो पाणी छॾींदो आहे। अञा कीमे में बि भुॼणा आहिनि। हीउ मुंहिंजो मिशन जो कीमो आहे, तव्हां चाहियो त हथ जो बि रखी सघो था। अच्छा ॿुधाईंदी लाइ कीमो मुंहिंजो बीफ आहे, गऊं जो आहे। ऐं टमाटा तव्हांखे ॿुधायो त टमाटा, पर इहो न ॿुधायो केतिरा हुआ, तक़रीबन 2 खां 3 टमाटा हुआ नॉर्मल। ऐं मां आलू बि हिन सां पटाटा पंहिंजा गॾु विझंदसि। हिनखे चङी तरह भुञी पोइ हिन में मां थोरो पाणी विझंदसि, जंहिंमें मुंहिंजा पटाटा ऐं कीमो बाक़ी बची वञनि। हाणे हिनखे मां लॻाईंदसि वरी 5 मिंट ढक। नाज़रीन हीउ ॾिसो मुंहिंजो कीमो बिल्कुलु भुॼी चुको आहे ऐं हिनखे अञा बि मां थोरो भुञंदसि तव्हांजे साम्हूं। ऐं पोइ मां हिन में विझंदसि 2 खां 3 प्यालियूं पाणीअ जूं, त जीअं मुंहिंजो कीमो ऐं पटाटा बिल्कुलु पची वञनि, कीमे में कचोपन न रहे। मुंहिंजो कीमो बिल्कुलु भुॼी वियो आहे। 2 प्यालियूं मूं हिन में विधियूं, एतिरो काफ़ी आहे। त कीमो बि मुंहिंजो मशीन जो आहे ऐं मूंखे महसूसु थिए थो त पाणी हिन लाइ ई काफ़ी आहे। मुंहिंजा पटाटा बि तक़रीबन पची चुका आहिनि। हाणे हिनखे वरी मां ढक लॻाईंदसि जेसि ताईं मुंहिंजो कीमो पची वञे। 10 मिंट, 15 मिंट, 20 मिंट, जेतिरी देरि में पचे। टाइम तय न हूंदो आहे अक्सर भाॼियुनि लाइ, छो त उहे काफ़ी कुझु भाॼियूं टाइम ज़्यादा वठंदियूं आहिनि। 10 मिंट चई छॾे, 10 मिंटनि में उहा न पचे, वरी 5 मिंट वधायो, 10 मिंट वधायो, इहो ज़रूरी हूंदो आहे भाॼियुनि लाइ। त नाज़रीन ही मुंहिंजो कीमो ॾिसो बिल्कुलु तयारु आहे हाणे, पर मूं हिन में थोरी पंहिंजे हिसाब सां ग्रेवी कई आहे। तव्हां चाहियो त बिल्कुलु ही फ्राई बि करे सघो था, ईअं ई तरीक़े सां साॻे सां। ऐं तव्हां चाहियो त हिन खां ज़्यादा बि ग्रेवी करे सघो था। मां हिन में जेको अदरक कटे रखियो उहो विझंदसि। मुंहिंजे घर में कीमे में मिर्च ऐं धाणा पसंदि न आहिनि, तव्हां चाहियो त उहे बि विझी सघो था एंड में, आख़िर में। हाणे मां तव्हांखे डूंगे में विझी ॾसियां थी। नाज़रीन मुंहिंजो कीमो बिल्कुलु तयारु आहे। ही तव्हां नान, चांवरनि, पंहिंजे घर जे मानीअ सां, पराठनि सां, जंहिंसां बि चाहियो इस्तेमालु करे सघो था। ज़रूरु तव्हांखे पसंदि ईंदो। दुआउनि में यादि कंदा। सदाईं गॾु। अल्लाह हाफ़िज़।